नाज़रीन, सिजावल जे हिक प्राइमरी स्कूल में फर्नीचर की खोट सबब बारड़ा पट ते वेही तालीम पिराइण लगा। सिंध हुकूमत पारां तालीमी एमरजेंसी जी कयल दावा ते को अमल न थियो। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे उते मौजूद SS न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल रशीद खासखेली। उन वक्त मौजूद आहियां हाजी सुभान पंजाबी स्कूल में, जिते जेका बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। वधीक हिते शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हुननि जो छा चवणु आहे। जेको हींअर जो नओं सेक्रेटरी आहे ऐं DO साहब आहे, TO साहब आहे, हिन सां मुतालबो था करियूं त असांखे फर्नीचर ॾियनि त जीअं अञा बि असांजे ॿारनि जी तादादु वधे ऐं ॿारनि में शौक़ु पैदा थिए। कुछ मेन इशू जेके आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि हिते 300 खां ज़्यादा एनरोलमेंट आहे ऐं हिते फर्नीचर आहे ई कोन। तव्हां ॾिसी आया हूंदा, सभु क्लास विज़िट करे आया हूंदा त काफ़ी ॿार जेके आहिनि सो पट ते वेठा आहिनि। असां पंहिंजी मदद पाण वालिदनि जी मदद सां सिजावल जो वाहिद स्कूल आहे जंहिंमें ॿार सभु ड्रेस में अचनि पिया। मूं वक़्तनि ब वक़्तनि TO साहब DO साहब सभिनी खे हिते विज़िट बि कराई आहे। उहो आया बि आहिनि, उहो ॾिसी बि विया आहिनि, पर उन्हनि खे बि रिक्वेस्ट कई आहे पर असांखे अञा फर्नीचर कोन थो मिले। असांखे उस्ताद पढ़ाए थो, असांखे फर्नीचर कोन्हे, असांखे जल्दी ॾियो। नंढड़ा ॿार ॾिसो स्कूल में पट ते वेठा आहिनि ऐं मथां सर्दी जी मौसम अचे पई ऐं पट जी वेहण जे करे फर्श बि थधो थी वेंदो ऐं जा कपिड़ा बि ख़राबु थीनि पिया। असां वस वारनि अमलदारनि खे ख़ासि तौर ते DO साहब ऐं DC साहब ऐं TO साहिबान खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे फर्नीचर काफ़ी टाइम खां आयो आहे, बिल्डिंगनि में पियो आहे, ख़राबु पियो थिए, असांखे फर्नीचर ॾिनो वञे। उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधो, हुननि जो चवणु आहे त हिते 300 खां मथे शागिर्द तइलीम कराए रहिया आहिनि, जिन मां अध खां मथे माना सम्झ ज़मीन ते वेही तइलीम हासिल करे रहिया आहिनि। असां वटि फर्नीचर न हुअण करे वॾी तकलीफ़ुनि खे ॿार मुंहुं ॾेई रहिया आहिनि। DO TMO ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो समेत सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त असांजी स्कूल खे फर्नीचर ॾिनो वञे त जीअं ॿार सही नमूने तइलीम हासिल करे सघनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद खासखेली SS न्यूज़ सिजावल।